ओ कुरैशी ओडियो खबर तवाजे कौम में को बार जाओ आ कि हाओ जाओ आ कि भला दिखारियो मुके दीदार उन जो करायो कि हां अब्दुल मुतलब जे घर में अब्दुल मुतलब जे बेड़े में अब्दुल्ला जे घर में अम्मा आमिना जे गोद में मदीने जो साईं तशरीफ फरमा दियो आ वनी गाल के अम्मा आमिना सा अम्मा एकलो यहूदी आ ही गाल तो जे वठी अचो वठी आया अम्मा आमिना सलामुल्लाह अलैहा मुस्तफ़ा जी साण अम्मा यहूदी का पूछे थी यहूदी दे खबर कि जो तवा के बार जो वायु आखिरी अल्लाह जो नबी आ तो हजरत ईसा रूहुल्लाह चयो हो तब मुबश्शिरम बिरसूल याती मिन बाद इस्मुहु अहमद मुखा बाद में एड़ो नबी इंदो जे जो आसमान ते नालो अहमद हुंदुस जमीन ते मोहम्मद हुंदुस दीदार कयूं ॾिठई दिल ठरी पियस कि इनके उबतो कयो पासो करायो इन जे बिन्ही कुल्हनि ते घाटा वार हूंदा उहा नबूअत जी निशानी हूंदो अञा जो खोलियो त सुभान अल्लाह उहा नबूअत जी निशानी बेहोश थी करे यहूदी किरी पियो होश में आयो घर खां ॿाहिरि निकितो आयो बनी इसराइल क़ौम वारनि खे अरे तव्हां हलाक थी वियो मरी वियो हा हज़रत इस्माइल जे नस्ल मां उहो नबी आयो आहे ओ पान सुरखिया खा सवाहा लाल लब महबूब जा पान सुरखिया खा सवाहा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो तू त पंहिंजो बूथ ॾिसो बेअदब महबूब जा पान सुरखिया खा सवाहा पान सुरखिया खा सवाहा लाल लब महबूब जा पान सुरखिया खा सवाहा हू मोहम्मद तू ममिड़ो हम सरिया में हर्फ थई एक लक़ब तुझो वहाबी एक लक़ब तुझो वहाबी लख लक़ब महबूब जा पान सुरखिया खा सवाहा पान सुरखिया खा सवाहा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो तू त पंहिंजो बूथ ॾिसो बेअदब महबूब जा पान सुरखिया खा सवाहा ऐ भागवारन ऐन भागल जी नठादी भेटया तुझे पिय ॾाॾे खवद है तुझे पिय ॾाॾे खवद हसब नसब महबूब जा पान सुरखिया खा सवाहा ऐ सूह में सूह लेखा ज्यादा को भी सुनो कोन यार असांजे महबूब जहिड़ो सुहिणो कंहिंजो सुहिणो ई कोन्हे भली यूसुफ खे गॾु कया मिस्र जूं औरतूं मिस्र जूं औरतुनि चयो ज़ुलेखा पोइ हिकिड़े नौकर जे मथां आशिक़ थी पई आहे हिकिड़े ग़ुलाम जे मथां आशिक़ थी पई आहे चरी त नथी आहे कि तव्हां मुंहिंजो यूसुफ ॾिठो किथे तव्हां मुंहिंजे यूसुफ खे ॾिठो किथे आहे अचो मिस्र जूं औरतूं गॾु थियूं कठे थियूं हज़रत बीबी ज़ुलेखा हर हिकु मिस्र जी औरत खे हथ में छुरी ॾिनी आहे किन लिखियो आहे त सूफ़ आहे किन लिखियो आहे त मुंहिंजा सुहिणा लीमो आहे हाणे ॻाल्हि ॿुधो मां हज़रत यूसुफ खे हीअं ॿाहिरि कढां थी तव्हां वढणु शुरू कजो ऐं मुंहिंजे यूसुफ जो हुस्नो जमाल बि ॾिसजो हाय हाय काज़ी हयात थो लिखे इश्क वारी ॻाल्हि थो लिखे त जॾहिं मिस्र जूं औरतुनि हज़रत यूसुफ जो जमाल जो ॾिठऊं हेॾे त वञा मुराद फ़क़ीर मिस्र जे औरतुनि हुस्नो जमाल जो ॾिठऊं ओ वॾेरा ज़ुल्फ़कार हेॾे कन ॾेई ॿुध मिस्र जी औरतुनि यूसुफ जो जमाल जो ॾिठऊं वढणु शुरू कयूं वक़त्तान आइदियहुन वक़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम
बीबी साहबा का चवण लगा तू तो चवी थी गुलाम बानो है त अल्लाह जो नूरानी फरिश्तो आ खुदा जो कसम कटी दे ये आंगरियूं कटजी वयूं ईज़ा जी ख़बर काने दर्द जी ख़बर काने तकलीफ़ जी ख़बर काने ए हज़रत यूसुफ जो हुस्न जमाल ए त आमना जे लाल जो हुस्न जमाल है सुह में सुहल ने का ज्यादा को भी सुनो को नया पंहिंजा हथ फरमाया यदुल्लाह फौक़ ऐदी मुंहिंजा महबूब ये तुंहिंजा हथ न आहिनि मां रब जा हथ पंहिंजा हथ फरमाया हथ पाक हथ महबूब जा पान सुर्खीअ खां सवा है इल्म में आहे गरो पर इश्क जो को नहीं ज़रो मौलवी तो चवंदो मूंखे वॾो इल्मु आहे हा पर हाजी ग़ुलाम नबी मैसर चयो त इहो आलिम न आहे ज़ालिम आहे जेके हुज़ूर जो इश्क न आहे इल्म में आहे गरो पर इश्क जो को नहीं ज़रो हिन महेसर जे मथां थई हिन महेसर जे मथां थई लख कुरब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा पान सुर्खीअ खां सवा लाल लब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा असांजा साईं दरबार फैज़ हाशमी करीमाबाद सूफ़ी बा सफ़ा साईं फरमाईंदा तकरीर में बाबा असांजो महबूब साईं जो आयो ईअं महबूब खे अल्लाह ठाहियो ॼण ख़ुदा वेही महबूब खे ठाहियो पंहिंजे दिलि ते पंहिंजी तमन्ना ते अल्लाह पंहिंजे महबूब खे ठाहियो आहे हा ख़ुदा चवंदो पियो वञे महबूब तयारु थींदो पियो वञे अहिड़ो महबूब जो शान आहे खिलण जी महफ़िल न आहे अदब सिखो कुरान तो पढ़जे खिलणो तो बाहर वञी खिलो दुरूद मुझे दिल में हबीब हज़रत सैयदना जाबिर बस बाक़ी 10 मिनट तकरीब मां दुआ ख़ैर छो जो अञा प्रोग्राम जलसा करणा आहिनि ए असांजो दोस्त आला साईं हयाती जे वॾेरे इनाम साहब के रब करीम हिन जे मथां हिन जे बच्चन जे मथां हिन जे फैमिली जे मथां पंहिंजो रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए इहा बि वॾी सआदत आहे अॼुकल्ह जा वॾेरा मीलाद कोन कंदा अथनि जेके बोल सताल सैलाब वारनि खे कुझु कोन मीलाद करूं बस हे ख़ुदा जो करम नवाज़ी आहे हिन असांजे दोस्त जे मथां अल्लाह साईं सदाईं हे क्या वेड़ा क्या मत आबाद फरमाए हिन ॻोठ खे अल्लाह ताला सदाईं आबाद फरमाए दीन इस्लाम सां हुज़ूर जे इश्क सां पंजतन जे घराणे सां ख़ुदा ताला हिन ॻोठ खे आबाद फरमाए दुरूद पढ़दो मां अर्ज़ कंदो सल्ले अला हबीबना सल्ले अला हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला न मुझे महबूब जे दरबार में आयो अर्ज़ के मुझा महबूब अव्वल में अव्वल अल्लाह ताला दुनिया में केड़ी चीज खलकी आ साईं फरमाइंदा या जाबिर इन अल्लाह ताला खलक कबल अल अशिया नूर नबीक मिन नूरी व कुल्ल खलाइक मिन नूरी ओ जाबिर अल्लाह ताला पेरो पेरो तुझे दिल पर हबीब जो नूर पैदा कयो छा पैदा की छा ओ करीमल जो तो वट कदर किथे आ मोहम्मद थई नूर सारो बशर किथे आ खुली खुली जो सुभान अल्लाह ओ करीमल जो तो वट कदर किथे आ मोहम्मद थई नूर सारो बशर किथे आ मोहम्मद थई नूर सारो बशर किथे आ साईं फरमाइंदा या जाबिर इन अल्लाह ताला खलक कबल अल अशिया नूर नबी का मिन नूरी ओ जाबिर पेर पेर अल्लाह ताला तुझे नबी जो नूर पैदा कयो उन खां बाद में मुझे नूर मां सारी कायनात पैदा कई पर महबूब फरमाइंदा पहिरियों पहिरियों अल्लाह मुंहिंजो नूर ऐं मौला अली जो नूर पैदा कयो नबी साईं फरमाइंदा मुंहिंजो नूर ऐं मुंहिंजे मौला अली जो नूर
पीर पीर अल्लाह ताला पैदा फरमायो सलाह श्री के बेर अल्लाह मसल्ला तैयार वाता बिवाल ओ अली